अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन में तली काज़ी में बलीकार आवाएँ यासिर अहमद हमको स्टूडियो में ज्वाइन करता सीनियर तज्ज़ियाकार अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब, गर्मी अड़ी जो लगी आहे माण्हुनि खे ऐं मथां बिजली हुजे कोन थी त ज़ाहिर आहे पोइ कावड़ उभरंदी। पोइ उन कावड़ में घटि में घटि पेशावर में त असां एतिरो ॾिठो जो पेशावर में त MP जी हुन में क़यादत में माण्हू जेके घिरी विया ग्रिड स्टेशन में पंहिंजी बिजली हलाए वरितऊं, जेका हुनजी लोड शेडिंग जे तहत बंदि थियल हुई। सिंध में बि असां ॾिसूं था त असांजा जेके वज़ीर आहिनि उहे बाक़ाइदा हिकिड़ी ॾुखी लैंग्वेज के इलेक्ट्रिक जे ख़िलाफ़ु खणी वेठा आहिनि। न गर्मी ऐं बिजली जी लोड शेडिंग इहो त सॼे मुल्क में अज़ाब आहे, पर जंहिं जॻह ते उहो ई धरती टामो थियल हुजे उते वेतर गर्मी जेका आहे उहो सोने ते सुहागा थी वञे थी, जेको पाण पेशावर में ॾिसूं पिया। छाकाणि त KP जो माहौल या KP जी जेको आहे मौसम उहो ई गर्म हो। ऐं पाण अक्सर डिस्कस कयूं था त ख़ैबर पख्तूनख्वा खे सम्झण जी कोशिशि थियणु खपे त हुते मामलात हथनि मां आहिस्ते आहिस्ते किथे निकिरी न वञनि। एग्ज़ैक्टली। हाणे जॾहिं हुते ॾिसो सूरतहाल KP जी अगरि पाण मुख़्तसर लफ़्ज़नि में चऊं, हिकिड़े पासे खां तालिबान आहिनि यानी अफ़गानिस्तान आहे, हिकिड़े पासे खां तव्हांजे अंदरि ही दहशतगर्द तंज़ीमनि जो दहशतगर्दी जो मामलात आहे TTP, ठीकु आहे। हिकिड़े पासे हुते कौम परस्ती आहे, हू जेको पश्तीन वारी कौम परस्ती आहे। हिकिड़े पासे JUI आहे, यानी हुते तव्हांखे हिकिड़ी रिलीजियस सेंटिमेंट जी पॉलिटिकल फोर्स बि नज़र अचे थी, जमात इस्लामी बि आहे। पॉपुलर फोर्स जेको आहे उहो PTI आहे, जंहिं वटि आम माण्हुनि जो मैंडेट बि आहे। जेको पार्लिमानी नेशनलिज़म कंदड़ ANP, हू ML वली खे तव्हां ताज़ो ॿुधी वरितो, ML वली ख़ान खे, त हुनजा छा तासुरात ऐं जज़्बात आहिनि, उहो बि हिकिड़ी नेशनलिस्ट हुन में फॉर्म में ॾिसी वरितो। सो के ही सभु क़ुवतूं जेके आहिनि एंटी गवर्नमेंट आहिनि, ठीकु आहे। दहशतगर्द एंटी रियासत आहिनि, पर PTI हुजे, JUI हुजे, जमात इस्लामी हुजे, पश्तीन वारा हुजनि। हाणे ANP जो टोन बि जेका आहे तमामु ML वली जी तमामु सख़्तु त हिन सॼी जेका एंटी गवर्नमेंट या एंटी जेका गवर्नमेंट जो स्ट्रक्चर आहे, हिन जे ख़िलाफ़ु हिन महिल ख़ैबर पख्तूनख्वा बीठल आहे। ऐं सोने ते सुहागा हिन ते टॉप ऑफ इट हुते जी हुकूमत जेका आहे उहो PTI जी आई, यानी एंटी गवर्नमेंट सेटअप आहे। सूबाई हुकूमत वफ़ाक़ जे सॼे सिस्टम जे ख़िलाफ़ु आहे। त हाणे हिन सूरत हाल में ही हिकिड़ा ट्रेलर आहिनि। ॾिसो हाणे हिन में ख़तरो छा हूंदो आहे। ऑफकोर्स पैप्को जेको आहे, जेका हुननि जी हलाईंदड़ आहे इदारो, जीअं असां वटि के इलेक्ट्रिक आहे या हेस्को या सेप्को आहे, ईअं पैप्को आहे न हुननि जी, पेशावर इलेक्ट्रिक सप्लाई। त हाणे हू ज़ाहिर हिकिड़ी फेडरल इदारो आहे, फेडरल स्ट्रक्चर में हलंदड़ इदारो आहे। उते ज़ाहिर हुकूमती MPA PTI जो पंहिंजी अॻुवाणी में माण्हू खणी अंदरि घिड़ी वियो ऐं चयो असांजी लोड शेडिंग इलाइक़े जी बंदि करे खोल लाइट, हुन खोले छॾी। ॿाहिरि जेके पुलिस बीठी हुई, हू ज़ाहिर हुकूमत आहे त हुकूमत KP जी PTI वटि आहे, त हुननि उते हुननि खे न रोकियो। पर सुभाणे हिते अगरि पैप्को जे ॿाहिरि फ्रंटियर कॉन्स्टेबलरी या रेंजर्स या अहिड़ी के पैरामिलिट्री फोर्स ट्रूप्स बीठल हूंदा, जहिड़ो आहे त ही जेको ज़ाहिरी तरह हिकिड़ो मुज़ाहिरो आहे बिजली जो, उजेड़े में कन्वर्ट थी इहो वॾो ममड़ मची सघे थो। बजट बि हू वफ़ाक़ खां पहिरीं पास पिया कनि। त आऊं जेको ॻाल्हि जेको गुज़ारिश कयां पियो त KP हथनि मां मतिलबु हू जेका आहे न हिकिड़ी बिल्कुलु अहिड़ी सूरत हाल में बॉइलिंग पॉइंट ते हले पियो, ऐं हुते अगरि हिन शयुनि खे डिफ्यूज़ न कयो वेंदो त ज़ाहिर आहे हिन जा को ख़राबु नतीजा बि केॾी महिल निकिरी सघनि था। ज़ाहिरी तरह त सिर्फ़ु ही हिकिड़ो आम मुज़ाहिरो आहे त ठीकु आहे, बिजली जे ख़िलाफ़ु जेको आहे उहो माण्हुनि एहतिजाज कयो, पर साईं ग्रिड स्टेशन ते तव्हां के इलेक्ट्रिक में त घिड़ण जी कोशिशि कयो। जे सिंध हुकूमत आहे न, रुगो बसि माण्हुनि जा जज़्बात सदा करण लाइ वज़ीर साहिबान ऐं ॿिया सभु इलेक्ट्रिक खे घटि वधि ॻाल्हाइनि पिया। अच्छा, के इलेक्ट्रिक सिर्फ़ु ज़ुल्म करे पई, हेस्को ऐं सेप्को उहो ॻणनि ई नथा, हू हुते जा माण्हू अलाए छा आहिनि, उहो जे वफ़ाक़ ॼाणे माना उते न ॻाल्हाइबो न। छाकाणि त के इलेक्ट्रिक खे थोरो दाबो कबो, हिते रहंदा हिते आहिनि, पर अक्सरियत हुते रहंदी आहे हेस्को ऐं सेप्को वटि, उन्हनि जे अफ़ालनि ते केरु नथो ॻाल्हाए। गुज़ारिश इहा आहे त हिकिड़ी शयूं हाणे हिन सेटअप में हिननि खे ॾिसणु खपनि त हिकिड़ी सियासत थींदी आहे, हिकिड़ी पावर इक़्तिदारी सियासत थींदी आहे, पर हीअ जेको KP में माहौल जुड़े पियो,
ही हुन खां किथे हथनि मां निकिरी न वञे। अच्छा ज़रा इते बि हिकिड़ो तरफ़ इहो आहे, ॿियो तरफ़ जुडिशरी आहे। कल्ह ॾिठोसि त पहिरियां रिमार्क्स ते बैन अची वियो, सभु कुझु थी वियो, पर पोइ रिटर्न ऑर्डर जारी करे छॾियो इस्लामाबाद हाई कोर्ट। रिटर्न ऑर्डर भी उर्दू में जारी किया। यस, अब सब प्रेसिडेंट ना है, नहीं नहीं, अब सब रिमार्क्स भी ऐड किया अथऊं जेको चयो उहो न थींदो आहे। पर इस्लामाबाद हाई कोर्ट उर्दू में पंहिंजो ऑर्डर टाइप करायो आहे त मतां जेको आहे कैमरा वारनि खे कंहिंखे अंग्रेज़ी जो मसइलो थिए। जी हा, ॾिसो जुडिशियल फ्रंट ते थिए पियो न सर। इहो छा था सम्झो त हीअ ॻाल्हि बसि ईअं आई वई थी वेंदी छा? ज़ाहिर आहे ॿिए पासे खां बि हिकिड़ी शदीद हिन जे लाइ कुझु न कुझु तयारी बि थी रही हूंदी, कुझु कोशिशूं बि थी रहियूं आहिनि, कुझु प्रॉक्सीज़ बि अचनि था साम्हूं। पर फ़िलहाल त जुडिशरी ऑर्डर्स त तमामु ऐं रिमार्क्स जेके आहिनि तमामु सख़्तु आहे। जी हा। हिन में हिकिड़ो ज़रा ऑर्डर अची वियो आहे त हिकिड़ो सुवाल ज़हन में अचे थो त कल्ह जेको ऑर्डर जे दौरान जेका ॻाल्हि थियल आहे त ISI जो इंटरनल स्ट्रक्चर ही डिसाइड करे पोइ अॻिते हाणे केस खे वधियो वेंदो। इज़ दैट गोइंग टू हैपन? Sir, and so how can I say कि whether it's going to happen or not because it's ज़ाहिर the court जज साहब जी सवाबदीद आहे। सभु सवाल कया अथऊं ऑडिट कीअं थींदो आहे, कीअं थींदी आहे। लेकिन ॾिसो इहो ख़ुदि हिन सां छा थींदो न छा थींदो, इहो त जज साहब ऐं अदालत सगोरी बहितर फ़ैसिलो कंदी। पर इहो शइ डिबेट में आणणु, डिस्कशन्स में आणणु, या ख़ुदि इहो चवणु त हाणे हीअ जेके लापता अफ़राद जा सॼा केसिस आहिनि, ये लाइव प्रोसीडिंग थी, ये लाइव प्रोसीडिंग्स थींदियूं। ऐं हाणे सिर्फ़ु मसइलो अहमद फराद जो न आहे, हाणे सॼो इशू जेको आहे हिन खे वंस फॉर ऑल सेटल कबो। ॾिसो यासिर साहिबु, इहे असां वटि हीअ जॾहिं मिसिंग पर्सन्स जो किसो शुरू थियो, इहो मुशर्रफ साहब जो दौर हो ऐं घणे भाङे बलूचिस्तान ऐं KP मां शुरू थियो। एग्जैक्टली। पोइ सिंध मां बि शुरू थिया, पोइ पंजाब मां बि थिया। जी हा। त उन महिल ई चयो पियो वियो त यार हीअ हिकिड़ो हिन जो अंत अचणु खपे। इहा ॻाल्हि डिघो अरसो हली न सघंदी। हींअर बि नथो चाहे ख़तमु थी वेंदो किसो, लेकिन तव्हां ॾिसो त माण्हुनि जा मुख़्तलिफ़ माण्हुनि जा बि पेशेंस एग्ज़ॉस्ट था थियनि ऐं फोरम्स जा बि पेशेंस एग्ज़ॉस्ट था थियनि। ऐं तव्हां अगरि एडमेंट रहो था त असां इहा ई पॉलिसी जंहिंखे किथां बि मञता न पई मिले असीं कैरी आउट कंदा रहंदासीं, हलाईंदा रहंदासीं, त पोइ इहा ई सिचुएशन थींदी जेको पाण ॾिसूं पिया। पोइ सभु ज़ाहिर आहे पोइ अगरि जे मिसाल जी चइजे त को माण्हू इहो बि स्पेकुलेट कनि था त थी सघे थो त परवेज़ इलाही जे थ्रू जेको आहे, मतिलबु सेठी साहब बि क्लेम कनि पिया त परवेज़ इलाही जे थ्रू का टॉक्स खे इनिशिएट कयो वेंदो। मां त कई दफ़े तव्हांखे मां त नजम सेठी वांगुरु मूं वटि त चिड़िया वड़िया कोन्हे, मूं तव्हांखे उहो ई चयो पिए त किथे न किथे बाज़ाब्ता न पर बेज़ाब्ता ॻाल्हियूं हली रहियूं हूंदियूं। परवेज़ इलाही इज़ परफेक्ट पर्सन, बहितरीनु माण्हू आहिनि कम लाइ, छाकाणि हुनजी इस्टेब्लिशमेंट सां बि तमामु वेझड़ाइप रही आहे माज़ी में। हीअ त रीसेंट थोरो, ऐं हीअ त थोरो ईअं 2 साल ॿिनि जो ई थोरो ख़फ़ो थियो आहे। ऐं हुनजी सिखत बि आई आहे चौधरी साहिब खे, न त ऐं ख़ान बि फ़िलहालु हुन ते शक नथो करे सघे, छाकाणि त ख़ान बि अलवी जो वसी ॻाल्हि न आहे। इहो चौधरी परवेज़ इलाही कुझु करे सघे पियो, पर चौधरी परवेज़ इलाही आहे 100 माण्हू ॿिया हूंदा जिन्हनि जी मार्फत हिकिड़ा म्यूचुअल फ्रेंड्स हूंदा आहिनि, विच वारा दोस्त हूंदा आहिनि, जेके ॿिन्ही पासनि जिन्हनि जी तालुकात ऐं दोस्तियूं हूंदियूं आहिनि, उहो करे ऐं थी रहियो हूंदो। ॾिसो यासिर साहिबु, अगरि पाण ॻाल्हि खे ईअं कचहरी में वेठा आहियूं त हीअ जेको मुल्क ते जॾहिं बि सिचुएशन आई आहे न, ऐं हीअ को पहिरियों दफ़ो न पियो थिए। हिकिड़ो अच्छा ॻाल्हि खे ईअं शुरू कयूं। ॾिसो हिकिड़ो थींदो आहे त हिकिड़ा तव्हां अलहदगी पसंदि हिन मुल्क में पाकिस्तान में रहिया आहिनि, जेके मुल्क टोड़णु चाहिनि था, रियासत टोड़णु चाहिनि था, उनजे ख़िलाफ़ु ज़ाहिर आहे असांजे इदारा स्पेशली इस्टेब्लिशमेंट उन्हनि सां हुनखे काउंटर करे थी। मुल्क खे कॾहिं बि उन्हनि मां एतिरो मसइलो एज सच न थियो। शेख मुजीब बि इनिशियली पार्लिमानी सियासत पे कई, हुन अलहदगी जो नारो न हुयो अल्टीमेटली उहो, लेकिन हुनजी सियासत पोइ बि नेशनलिज़म वारी हुई, बंगाली राइट्स जी ॻाल्हि करे रहियो। पर भुट्टो, ज़ुल्फ़िकार अली भुट्टो कहिड़ी क़ौम परस्ती जी ॻाल्हि कई न, का बि न। आख़िर ताईं हुन अहिड़ी का ॻाल्हि न कई। पर हुन खां पोइ यानी हू बि प्रो पाकिस्तान हो ऐं ज़ियाउल हक़ जी इस्टेब्लिशमेंट बि ज़ाहिर इस्टेब्लिशमेंट बि प्रो पाकिस्तान हुई। त ॿई प्रो पाकिस्तान फोर्सिस
पंहिंजे मक़सद टकराव में आहियूं, नुक़सानु मुल्क खे थियो। GM सैयद मरहूम को मुल्क खे नुक़सानु न पहुचायो। अगरि चइजे त सही अलहदगी पसंदनि को मुल्क खे नुक़सानु पहुचाए छॾियो हुजे। अकबर बुगटी शहीद, हू त वफ़ाक़ में पाकिस्तान में यकीन रखंदो, हू त गवर्नर रहियो आहे बलूचिस्तान जो, वफ़ाक़ जो नुमाइंदो रहियो शहीद। पर जॾहिं तव्हां हिकिड़े सियासी मामले खे इंतिज़ामी तरीक़े सां डील कयो त हुते तव्हां ॾिसो त हिकिड़ी मुल्क लाइ बलूचिस्तान में हिकिड़ा प्रॉब्लम्स थियल आहिनि। पोइ ख़ैर इहो हलंदो रहियो किसो। भुट्टो साहिब जो मिसाल हे नवाज़ शरीफ़ कीअं अलहदगी पसंद हो, पर जॾहिं हू टकराव में आयो इस्टेब्लिशमेंट सां त मुल्क लाइ हिकिड़ो भूचाल आयो। हाणे इमरान ख़ान बि दावेदार आहे त हू मुल्क जो सॼण आहे, मुल्क जी बका चाहे थो, पाकिस्तान जी बका चाहे थो। ज़ाहिर असांजी इस्टेब्लिशमेंट मुल्क जी बका चाहे थी। ज़ाहिर नवाज़ शरीफ़ आहिनि, हीअ जेको हुकूमती सेटअप आहे, आसिफ़ ज़रदारी साहिब, हे सभु पाकिस्तान जी बका चाहिनि था। पोइ सभु पाकिस्तान जी ख़ुशहाली ऐं तरक़ी चाहिनि था। ऐं हिननि जे टकराव जे करे जेको मुल्क खे नुक़सानु पियो थियो, कॾहिं अलहदगी पसंदनि त करायो कोन्हे। मुल्क खे जेतिरो नुक़सानु ही मुल्क जा हामी पहुचाए रहिया आहिनि। ॿई पासा मोहब्बती, यानी ॿिन्ही पासनि खे तव्हांखे हुबुल वतनी जो सर्टिफिकेट ॾियण जी ज़रूरत न आहे न। साईं हाणे ख़ान जो ताल्लुक़ बि पंजाब सां आहे, नवाज़ शरीफ़ जो पंजाब सां आहे, एस्टेब्लिश ऑफकोर्स त पंजाब सां हुजे न हुजे, पर हू त ज़ाहिर असांजी मुहाफ़िज़ क़ुवतूं आहिनि। त यानी ॾिसो कहिड़ो पैराडॉक्स आहे, केॾी अजीब ॻाल्हि आहे त जेके पाकिस्तान जा हामी आहिनि हू विढ़नि पिया ऐं उनजे करे ई पाकिस्तान खे नुक़सानु पियो पहुचे। ही ऐं ॻाल्हि इहा थिए थी त ही साईं मुल्क दुश्मनी आहे, ही अलहदगी पसंदनि। अलहदगी पसंदनि छा नुक़सानु तव्हांखे पहुचायो आहे? टेररिज़म खे छॾियो, दहशतगर्दी खे ॻाल्हि खे छॾियूं था, उन सां नुक़सानु ज़ाहिर मुल्क खे थिए थो, चाहे हू अलिफ हंध ते थिए, बे हंध ते थिए, से हंध ते थिए। ऐं दहशतगर्दी इज़ सेपरेट फिनोमिना। पर छा अलहदगी पसंदगी वारी के सियासी तहरीक मुल्क खे नुक़सानु पहुचायो सवाइ मुजीब जे? हू अॻु में थी वियो। हे त सभु पाकिस्तान जा हामी आहिनि, सभु पेट्रियट्स आहिनि। मूं कल किथे नवाज़ लीग वारनि जो बयानु किथे TV ते ॿुधो पिए, चयूं त ही शेख मुजीब वारा कमु पियो करे इमरान ख़ान। मुंहिंजो यार किथे शेख मुजीब? ख़ान जेको आहे उहो पंजाब सां जो ताल्लुक़ आहे। KP में हुनजी बेपनाह मक़बूलियत आहे, पंजाब में मक़बूलियत आहे, सिंध में मक़बूलियत आहे। हू कहिड़े इलाइक़े जी अलहदगी जी ॻाल्हि पियो करे? जी हा, शेख मुजीब वटि त हिकिड़ो इलाइक़ो हो न, त भई हुते जी अलहदगी जी ॻाल्हि पियो करे। लैंग्वेज डिमार्केशन हुई। त ही वरी दिलचस्प असांजे मुल्क जी हिकिड़ी बदकिस्मती, दिलचस्प छा हिकिड़ी बदकिस्मती आहे। न त दुनिया में थींदो आहे त मुल्क खे नुक़सानु जेके मुल्क खे टोड़णु चाहिनि था ऐं जेके बचाइणु चाहिनि था, उनजे विच में टकराव जे नतीजे में थिए थो। असां वटि सभु मुल्क जा मतिलबु हुबुल वतनी जा सर्टिफिकेट ऐं अलम बरदार आहिनि, ऐं थिए छा पियो? जी हा, जी हा। एट द एंड ऑफ द डे वरी उहा ई ॻाल्हि आहे न, त असां वटि अॼु पसंदि थो थी वञे हिन कमु, उते वरी पोइ सभु कुझु फिरी थो वञे। अच्छा, अॼु SIFC जी मुलाक़ात मीटिंग थी। SIFC में पिशावर जे KP खे बि घुरायो वियो, KP जे चीफ मिनिस्टर गंडापुर साहिब खे बि घुरायो वियो। पर बसि पोइ इहे डिस्कस थियो। शहबाज शरीफ़ साहिबु चयो त मां हुते पहुतुमि, मां उन्हनि खे चयो इन्वेस्टमेंट खपे, एड न खपे। उनखां पोइ असांजे उन्हनि जे अमीर मुंहिंजा मुलाक़ात कई, जेके प्रेसिडेंट हुननि मुलाक़ात कई। उन्हनि चयो त बाबा ॿुधायो किथे इन्वेस्टमेंट करणी आहे। यानी UAE जे सरबराह शहबाज शरीफ़ साहिब चयो मांग क्या मांगता है, ॿुधायो किथे इन्वेस्टमेंट करणी आहे। ऐं एक और वादा, एक और प्लेज। यस यस यस, इहो असांखे सऊदी अरब मां बि हिकिड़ो वादो मिलियल आहे। क्लाइमेट जे करे असांखे जेको $30 बिलियन जो वादो मिलियल, इहे हा अलाए केतिरा प्लेज थिया, उन केॾा प्लेज थिया हुया। प्लेज थियण त को मसइलो ई कोन्हे, साईं ॿधल आहियूं। हीअ जे पाण सिंधी में करे करे चइबो आहे साईं को हुकुम काम हुजे ॿधल आहियूं। हाणे ॿधल आहियूं त ॿधल आहियूं, जेको आहे त तशरीह न आहे। ईअं ई हीअ जेको ॿधल आहियूं प्रोग्राम आहे, त सऊदी अरब बि ॿधल आहे असां सां, UAE बि ॿधल आहे, अमेरिका बि ॿधल आहे, अमेरिका बि ॿधल आहे, सभु ॿधल आहिनि, सभु ॿधल आहिनि। पैसा केरी न पियो ॾे। हीअ जेका सीड़पकारी हाणे UAE चए थो त भई असांखे ॿुधायो किथे करिणो आहे, इहे सभु प्लेजिस आहिनि। ॾिसो ईअं न आहे त आउं चवां थो त हिन जो को फ़ाइदो न आहे। ठीकु आहे, हिकिड़ी
ॿुधण में कननि खे सुठी लॻे थी ॻाल्हि, लेकिन जेसि ताईं IMF हाणे ही सऊदी ऐं UAE जो मसइलो इहो आहे त IMF हाणे वरी जेसि ताईं नॉट नथी ॾे, नए प्रोग्राम में पाकिस्तान खे हिकिड़ो ग्रीन लाइट नथी ॾे, मुंहिंजो न ख़्याल त सऊदी अरब ऐं UAE बि अची हिते को सीड़पकारी कंदा। लेकिन सीड़पकारी हाणे 10 बिलियन त चवण जी ॻाल्हि आहे न, त को 10 बिलियन को हिकिड़े ॾींहं में त कोन अची करे छॾंदा, आणींदा को $500 मिलियन को 1 बिलियन डॉलर, पोइ उहो लॻंदो, पोइ उन सां छा थी वेंदो। असांजी छा सॼी हाणे चऊं था त कशकोल टोड़े छॾियो आहे, असां चऊं था त असां कशकोल टोड़े छॾियो आहे, ख़ैरात न खपे, असां वटि सीड़पकारी कयो, पर असीं सीड़पकारी बि त कशकोल खणी वञी करायूं पिया न, सर महिरबानी कयो असां वटि सीड़पकारी कयो। सीड़पकारी त सीड़पकार खे पाण अचणु खपे न, तव्हां एॾो माहौल ठाहे छॾियो, तव्हां एॾो शानदार हिते पॉलिसीज़ ठाहियो, त एतिरा शानदार मौक़ा पैदा कयो जो दुनिया में सीड़पकार ॻोल्हींदा अची लहनि त बाबा ही पाकिस्तान में हलो, पैसा लॻायूं था, फ़ाइदो थींदो। ये शबाशरी साहब पहुचे, सर महिरबानी करे असां सीड़प कयो, त ही कशकोल जी थोड़ो डिफरेंट रंग मटाए छॾियो अथव न, ॿियो छा आहे, डिफरेंट वर्जन आहे। ख़बर न आहे इन छा चकर आहे छा न आहे। ऐं सभु ईअं साफ़ी नसुल्ला गॾानी जेको शहीद थी वियो, मुक़दमो अञा ताईं हुन ते दाख़िल न थियो आहे, हुनजा घर वारा बि चवनि था त असांखे पुलिस ते कोई एतबार न आहे, कुझु कोन थींदो। सर बदकिस्मती आहे न, पुलिस ते त एतबार नथो हुजे, लेकिन पोइ वाट छा आहे, ॿियो वाट बि न आहे। अगरि पुलिस ज़ाहिर ॻाल्हि त सही आहे, अगरि हू शहीद जा माइट चवनि था, ऐं त छाकाणि त जेके माण्हू हिन में मुलविस हूंदा, ज़ाहिर उहो को इंसान को प्लॉट जो तकरार थिए त कोन मारियो शहीद कयो अथनि, हीअ ज़ाहिर हिकिड़ी भोतार हुनजे पोयां हूंदा, ज़ाहिर भोतारनि जी बच ते थियो आहे, कहिड़ो भोतार आहे कहिड़ो न आहे मूंखे ख़बर न आहे, लेकिन बहरहाल भोतारनि खां, ऐं हू शहीद ॻाल्हाईंदो भोतारनि जे ख़िलाफ़ु, वञी भोतार की ज़हनियत जे ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदो, त ऐं कंहिं हिकिड़े जे ख़िलाफ़ु न ॻाल्हाईंदो, हू बि जवान सभिनी लाइ कंदो हो। त हाणे उहा जांच करण लाइ पुलिस जा पर्स हणंदा, छाकाणि त घोटकी में त हाणे शायदि को हिकत खे छॾे करे बाक़ी सभु त सरकार में, सभु अगरि सरकार में आहिनि त सरकारी भोतारनि में केरु हथु विझंदो, तक़रीबन बदकिस्मती आहे। ऐं सहाफ़ियुनि लाइ बि, पर अहिड़ा आम माण्हू बि, ज़ाहिर माण्हू त माण्हू आहे, पोइ चाहे पेशे लिहाज़ सां सहाफ़ी हुजे, वकील हुजे, हारी हुजे, केरु बि हुजे, बदकिस्मती आहे। घरो घर पुलिस जो अगरि ॻाल्हि निकिरे पई त SSP इरफान समूह जे मथां इन्वेस्टिगेशन विहारे छॾी अथऊं, पुलिस वारनि चवनि था, शिकारपुर में SSP इरफान समूह हिन वक़्तु बि चवनि था त उन्हनि खां डील कई, डील जे ज़रिए जेके पंहिंजा 2 पुलिस वारा छॾे रहिया हुया, ऐं उन्हनि खे माण्हू ॾिना हुया धाड़ेलनि खे न, पर अगरि SSP शिकारपुर आहे न, छा आहे शिकारपुर त SSP शिकारपुर अगरि डील ज़रिए मग़वी छॾ रहिया आहिनि, मिसाल छा यकीनन हूंदो, ऐं DIG लाड़काणो मुंहिंजो इमीडिएट बॉस जेको आहे, उहो IG खे इहा रिपोर्ट मोकिले पियो त इरफान समूह ईअं कयो आहे, ऐं IG साहिबु चए थो त तकड़ में कमेटी ठही त अमजद शेख ऐं हिकिड़ो ॿियो तुनियो ऐं DIG जेके आहिनि, इहे DIG जेके आहिनि ही जांच कनि। यार पोइ इन ॻाल्हि जी जांच कयो त कहिड़ो मग़वी गुज़िरियल साल में बग़ैर डील जे बाज़ियाब थियो आहे, हिकिड़ो बि ॿुधाइनि, कोई हिकिड़ो ॿुधाए वठनि त थी सघे थो ग़लती सां थी वियो हुजे, त यार केरु नथो सम्झे त हीअ डील जे ज़रिए बाज़ियाब थींदा आहिनि। त जॾहिं तव्हां हिकिड़े SSP खे नैरो डाउन करे हिकिड़े खे टारगेट कयो, बसि ट्रांसफर करे छॾियोसि न, मुअतल करे छॾियोसि, इंक्वायरी छा आहे, उहो इंक्वायरी छा हूंदी आहे, यानी इहो त तव्हां बेसिकली जेको पॉलिटिक्स विदिन पुलिस आहे, जेके पुलिस ऑफिसर्स जे विच में सियासत आहे, उहो थिए थो न, मतिलबु अपरेंटली फेस ऑफ इट हिकु स्ट्रिक्ट बाय द रूल्स कमु न, मतिलबु न त भई कहिड़ो बाज़ियाब थियो आहे, तव्हां जांच हिननि अफ़सरनि खे छॾियो, तव्हां सिर्फ़ु 4 को चङा ऑफिसर के ॿिए ज़िलनि जा उन्हनि खे मोकिलियो त ताज़ो जेको साल में मग़वी बाज़ियाब थिया आहिनि, कहिड़ो मग़वी डील खां सवाइ बाज़ियाब थियो आहे, सभिनी जांच कयो। पोइ जेके जंहिं बि अफ़सर कराया आहिनि, हाणे कंहिंजा नाला खणो, हीअ बि यकीनन ईअं ई थियो, यकीनन समझ आहे त हिन में मूंखे त शक न आहे त हीअ डील ज़रिए ई बाज़ियाब थिया हूंदा, जांच कराइण जी कहिड़ी ज़रूरत आहे, उहे इरफान सां मूंखां घुराए पुछनि थो, ॿुधाए छॾींदो मुंहिंजे ख़्याल आहे।
छाकाणि त जॾहिं ही टई अफ़सर हिन खां जांच कंदा त ही बि त हुननि खे ॿुधाईंदो सर हू तव्हां जेके फलाणा फलाणा बाज़ियाब कराया उहो तव्हां बि त डील ज़रिए कराया हीअ पुलिस में लिखे नई ॻाल्हि कहिड़ी थी आहे जी हाँ ये रूबरू माना को न को इंटरनल पॉलिटिक्स जे करे रीज़न आयो आहे ज़बक ते अॼु ज़ाहिर इकोनॉमिक जी ॻाल्हि पंहिंजी मुल्क जी हले पई त मुश्किलातूं अचणियूं आहिनि IMF जी डील जी बि का ख़बर न आहे IMF जी डील में अगरि नंढड़ो हिकिड़ो ॾिठो वञे त IMF डील में हिकिड़ी रिक्वायरमेंट आहे त प्राइवेटाइज़ेशन जेका आहे उहा कयो पहिरियां उन खां पोइ जेको आहे उहो डील थींदी एग्रीमेंट थींदो ॿी ॻाल्हि हू अॼु जेका उन्हनि चई त ओगरा खे ख़ुदमुख़्तार कयो हुकूमत अलॻि थी वञे गैस प्राइसिस ओगरा मुक़ररु करे प्राइवेटाइज़ेशन जेका आहे उहा हे त कैच 22 सिचुएशन वरी क्रिएट थी वेंदी छो जो ॿाहिरि मुल्क वारा जंहिंखां बि प्राइवेटाइज़ेशन लाइ असां खपायूं था हू चवंदा IMF सां एग्रीमेंट में अचो हू चवंदो त पहिरियां प्राइवेटाइज़ेशन कयो तव्हां चई छॾियो न हू चवनि था त भई पहिरीं प्राइवेटाइज़ेशन कयो त असीं तव्हांखे IMF जो लोन ॾियूं जेके पैसे वारी पार्टियूं पॾे में आहिनि उहे चवनि थियूं पहिरीं त IMF सां एग्रीमेंट कयो लेकिन इहो असांखे लोकल वारनि खपाए ॾींदा जेके मूं बिडर्स जा नाला मूंखे कंहिं ॿुधाया पे मूं पढ़िया त कोन्हनि मूंखे कंहिं ॿुधाया जेके नाला त हीअ जेको नीलामी लाइ जिन्हनि अप्लाई कयो आहे मतिलबु वठण में दिलचस्पी शायदि हू हूंदो आहे न इंट्रस्ट लेटर ऑफ इंट्रस्ट त जेके पाकिस्तान जी कंपनियूं आहिनि हुनमें सभु पाकिस्तानी कंपनियूं आहिनि जेके PIA चवनि थियो असांखे खपाए ॾियो उहो आख़िर में हुननि खे ॾींदा छाकाणि हुननि जो मसइलो न आहे IMF हू PIA वठंदा PIA अरबे खरबे रुपयनि जी प्रॉपर्टी आहे ऐं ज़ाहिर आहे हिन में सॼो खांचो थींदो इहो को ईअं थोरी थी वेंदो ऐं जेके पढ़ी कंपनी जेको वाकई में एयरलाइन बिज़नेस में हुजे उहो पाकिस्तान में हुन लाइ हलाइणु काफ़ी ॾुखियो थी पवंदो सो लेकिन बहरहाल उहो ॾिसूं आउं सम्झां थो त हीअ लोकल कंपनीज़ खे ई लोकल के इन्वेस्टर खे ई PIA ॾिबी ऐं हुन में किथां न किथां देर सवेर तव्हांखे हुनजे पसे पुष्ट जेके असल इन्वेस्टर हूंदा उहो बि नज़र अची वेंदा जी हा ज़ाहिर आहे कुझु टाइम खां पोइ सभु उगरा जे मतिलबु हिकिड़ो सुवाल हिन ते बि ज़रूरु अचे थो गैस जेका आहे उहा पेट्रोल त असांजे सरकार जे हथ में न आहे उहो त इंटरनेशनल मार्केट ते फिक्स थो थिए गैस बि वई हाणे पाकिस्तान गवर्नमेंट जे सर गैस बि वई ऐं हाणे चवनि था त गैस जेको वफ़ाक़ी काबीना फ़ैसिलो कयो आहे त हीअ जेको भाण जी कंपनियुनि खे असीं सब्सिडी ते गैस ॾियूं था उहो हाणे बंदि करे छॾिबी हाणे भाण उहो ई ब्लैक में अलाए किथे वञी विकिरो थिए महांगो विकिरो इलाही महांगो हाणे अगरि हीअ सब्सिडी बि ॾियणु बंदि कंदा त ज़ाहिर आहे हीअ मुख़्तलिफ़ जेके भाण जी कंपनियूं आहिनि इहे को खीसे मां त क़ौमी ख़िदमत लाइ त कोन वेठा आहिनि धंधो त कनि था कारोबार कनि था ज़ाहिर आहे हू वेतर जेका हिकिड़ी ॿोरी जेका आहे उहा 100 रुपए जी ॿोरी मिसाल हू हींअर उहो ई 500 रुपए में विकिरो थिए पई पोइ ऑफिशियल हुनजी प्राइस ई 500 रुपया थी वेंदी ऑफिशियल प्राइस 500 थींदी त हू विकिरो थींदी 2500 में त 2500 में अगरि विकिरो थींदी त या त आबादगार अफोर्ड न करे सघंदो आबादगार अफोर्ड न करे अगरि करे बि वरितई त हू चवंदो पोइ हाणे मुंहिंजो फसल जो अघु ॾियो तव्हां मिसाल हींअर 100 ॾियो पिया त पोइ तव्हां असांखे 500 करे ॾियो छाकाणि भाण जेको आहे 400 सैकड़ो महांगो थी वियो आहे अगरि सरकार न ॾींदी अच्छा सरकार ॾींदी या न ॾींदी ॿिन्ही सूरतनि में अगरि न ॾींदी त आबादगार पिसजी वियो आबादगार पिसजी वियो त हुन वटि पैसो ई न हूंदो मार्केट में ख़रीदो फ़रोख़्त करणु सॼो शइ पाण में जुड़ियल आहे न ऐं गैस अगरि ओगरा मुक़ररु करणु शुरू करे छॾिया त हींअर बि ख़ैर सरकार ओगरा जी ही कैलकुलेशन ते हले थी पर प्राइवेट माण्हू लाइ त जीअं बिजली हाणे इस्तेमालु खां ज़ोर थी वई आहे हाणे वरी काठियनि जे दौर में हलणो पवंदो पाकिस्तान में गैस हूंदे बावजूदि बि हा अॻिते हलंदो पिया मुफ्ता इस्माइल साहिबु जेको आहे उहो एस्टेब्लिशमेंट जे रोल ते माना हिकिड़ो इमरान ख़ान ते अची तबसरो करणु लॻा त इमरान ख़ान जेको आहे उहो एस्टेब्लिशमेंट खां रोल खां मुख़ालिफ़ न आहे हुनजे रोल जी जेको सियासत में हुनजो रोल आहे उहो सिर्फ़ु हिन वक़्तु चंद माण्हू जेके हुनखे रूल था कनि उन्हनि खां मुख़ालिफ़ आहे हू पर गॾो गॾु हुन ते बि तनक़ीद कंदा पंहिंजे नवाज़ शरीफ़ साहिब ते बि तनक़ीद कंदा त हे मुल्क अहिड़ो आहे जो हिन मुल्क में कुझु करणु ॾाढो मुश्किल आहे मां जॾहिं पंहिंजी वज़ारत में हुयुमि त मां पेट्रोल महांगो थियणो हुयो पेट्रोल जेको आहे उहो नवाज़ शरीफ़ साहिब जो हुकुम अची वियो त पेट्रोल महांगो न थियणो आहे शहबाज़ शरीफ़ साहिब कुझु न कयो मुल्क खे 125 अरब जो नुक़सानु थी वियो ॾिसो हीअ जेको मुफ्ता इस्माइल चए पियो
त भई ख़ान जेको आहे सियासत में इस्टेब्लिशमेंट जे रोल जे ख़िलाफ़ु न आहे, उहो चंद हींअर जेके चंद फ़र्द आहिनि इस्टेब्लिशमेंट उनजे ख़िलाफ़ु आहे। त सर इहो त शुरू खां ईअं ई आहे न, मिफ्ता साहब खे केरु पुछे त सर ईअं ई आहे शुरू खां। कहिड़ो नवाज़ शरीफ़ जेको आहे रोल जे ख़िलाफ़ु आहे, कहिड़ो पीपल्स पार्टी अलिफ बे पे, कहिड़ो इस्टेब्लिशमेंट सॼी जेका आहे उहा ख़ैर सो उहो फ़र्दी हूंदा आहिनि न सर। सॼी इस्टेब्लिशमेंट त पॉलिटिक्स में हूंदी बि कोन्हे या इंटरफेरेंस हुनजी हूंदी बि न आहे। कुझु फ़र्द हूंदा आहिनि, अगरि हुननि सां तव्हांजी इक्वेजन या केमिस्ट्री ठीकु आहे त तव्हां हिकु पेज चयो, न त हिकिड़ी किताब में ई न आहियो। इहो ई थींदो रहियो आहे। हाणे इहो मिफ्ता इस्माइल जेको ॿियो जुमिलो चयो त हिन महिल पाकिस्तान में प्रो इस्टेब्लिशमेंट ऐं एंटी इस्टेब्लिशमेंट पॉलिटिक्स थिए पई, इहा बि का नई ॻाल्हि न आहे। नई ॻाल्हि न आहे। लेकिन हिन भेरे जेको प्रो आहिनि ऐं जेको एंटी आहिनि, उन एंटी जे हुन में एंटी सां मुरादी आहे त जेको इस्टेब्लिशमेंट खे ॿिया चैलेंजिस आहिनि हू सिर्फ़ु पॉलिटिकल पार्टीज़ मां न पिया अचनि। ख़ासि तौर ते हीअं जेको रिसेंटली जुडिशल मामला थिया आहिनि हिन में इहो ऐं सोशल मीडिया। पहिरीं मीडिया हूंदो हो, टीवी या अख़बारूं आहिनि, उन्हनि खे मरोड़े सरोड़े ठीकु करे छॾिबो। हाणे इहो थोरो ॾुखियो थिए पियो, पर लॻा पिया आहिनि। ॾिसूं छा थो थिए, छा थो करे सघनि। हिकिड़ो सुवालु ज़हन में अचे थो, कुझु तजियाकार माना इहो चवनि था पिया त इमरान ख़ान जेको आहे उहो इज़ मतिलबु नॉट अ थ्रेट हिन वक़्तु सिस्टम लाइ। हिन वक़्तु सिर्फ़ु जुडिशरी वारो ई मेनली थ्रेट आहे, न त इमरान ख़ान खे त टैकल करे सघिजे थो। सर ॾिसो, ॻाल्हि इहा आहे, बिल्कुलु ख़ान छा थो करे सघे? ख़ान हिकिड़ो सिर्फ़ु पब्लिक ओपिनियन डेवलप करे सघे पियो न। ख़ान अगरि सुभाणे मिसाल जेल मां, मिसाल हूअं त कोशिशि थिए पई, बंदोबस्तु थिए पियो त जेल मां न निकिरे, पर मिसाल निकिरी बि अचे थो त छा कंदो? को लखे माण्हू कोई श्रीलंका आहे छा? अॼु त नथा निकिरनि, सुभाणे जी ख़बर ख़ुदा खे। त को PTI वटि एतिरो मैन पावर थोरी आहे जो हू लखे माण्हू रोडनि ते आणे छॾे। सो जेका ॻाल्हि जंहिं बि तजियाकार इहा कई आहे ठीकु कई आहे त ख़ान एज सच, लेकिन ख़ान उहो कॉज़ आहे, उहो सबबु आहे, उहो कारण आहे जंहिंजे करे पाकिस्तान जो परसेप्शन इहो ठहियलु आहे त पॉलिटिकल स्टेबिलिटी न आहे, सियासी इस्तेहकाम न आहे। हिन लेबल जो, हिन तासुर जो सबबु ख़ान आहे। कॉलर न था मीर एजाज टालपुर टन ॾिया मोहन जी टालपुर साहब छा चवणु चाहींदा? कॉल ड्रॉप थी। अच्छा, पर हिकु सवाल हिन में गॾु कंटिन्यू रखूं त हाणे लाइव हियरिंग थियणियूं आहिनि, जेके बि हाणे थियणियूं आहिनि लाइव हियरिंग, त उहे 29 तारीख़ ते रखियलु आहे। इहो ई सॼो केस मिसिंग पर्सन्स जे हवाले सां सॼो कुझु इंट्रस्टिंग आहे। 3 तारीख़ ते नैब वारो केस लॻियलु आहे, त कोर्ट इज़ त पंहिंजे तरफ़ां उहो क्लियर सिग्नल ॾेई वेठी आहे न त भई असां हिन ॻाल्हि में कोई पोइ न हटंदासीं। त पोइ कुझु इहे तबसरा बि हलनि था। सेठी साहब बि क्लेम कनि पिया, नजम सेठी साहब, त को हेड्स रोल थींदा। ॾिसो, इहो अगेन नजम सेठी इहो चई सघे थो। आउं रुॻो एतिरो पहिरीं बि चवंदो रहियो आहियां, हाणे बि चवंदो रहियां त जॾहिं तव्हां हिकु क़दम अॻिते, ॿ क़दम पोइते फ्लैक्सिबिलिटी शो कयो था त ज़ाहिर आहे पोइ कुझु फेसिस चेंज थींदा आहिनि न, पोइ तव्हां हिक ॿिए खे अकोमोडेट कंदा आहियो। त हाणे उनजे लाइ कंहिंखे केरु केतिरी ॻाल्हि में राज़ी थी वेंदो। हाणे उहो नजम सेठी चई सघे थो कि सम हेड्स कैन रोल। ऐं न चवंदुसि त कंहिंखे हटायो वेंदो या न हटायो वेंदो, लेकिन इहा आहे त पोइ थी सघे थो त हिकिड़ो जवाज़ बि ठही अची वञे। ऐं कॾहिं कॾहिं एॾो टेम्परेचर एतिरो हाई थी वेंदो आहे जो पोइ कुझु पंहिंजे परावनि जी कुर्बानियूं ॾियणियूं पवंदियूं। कॉलर न था मीर एजाज टालपुर टन ॾिया मोहन जी टालपुर साहब छा चवणु चाहींदा? सलाम तव्हांखे कारी साहब खे। कारी साहब सवेरे ज़िक्र कयो पिए त PTI आहे या एस्टेब्लिशमेंट आहे या नून लीग आहे, सभु दावा मुल्क सां मोहबत जी कनि था। को बि गदार कोन्हे। असां बि मञूं था वाक़ई मुल्क सां मोहबत कंदा हूंदा, पर हिते गड़बड़ उते पैदा थिए थी जिते चवंदा सिर्फ़ु असीं मोहबत था करूं, बाक़ी हिकिड़ा चवंदा चोर आहिनि, हिकिड़ा चवंदा जेके आहिनि गदार आहिनि, बाक़ी जेके बि आहिनि सभु हुनमें को फॉल्ट आहे। मोहबत जेकॾहिं करूं था असीं करूं था। चवंदा चरी खे पुटु ॼाए चुमी चुमी मारे छॾियईं, गड़बड़ थिए ई उते थी। भई मुजीब जो साईं हवालो ॾिनो अथई, मुजीब थोरी पाकिस्तान तोड़ियो। उहो पाण 76 सालनि जी तारीख़ हुई, 50 सालनि जी। असां हमेशह हुनखे कानूनी सम्झो, आख़िर में हुनजो मैंडेट हो, असां हुनखे तस्लीम ई कोन कयो। हुन फातिमा जिना सां गॾु हुन कंपनी में गॾु पंहिंजो मुजीब आख़िर ताईं कोशिशि कई। असां कानूनी सम्झो इस पाकिस्तान खे, असुल पाकिस्तान मग़रबी पाकिस्तान खे सम्झोसीं। हू परे 1000 किलोमीटर भॼी विया असांखां। सो इहे रवैया आहिनि। असांखे मैंडेट तस्लीम न कंदासीं, माण्हुनि में चिड़ फ्रस्ट्रेशन थींदी वेंदी। उहो अॻिते बि उहो कहिड़ो रंग थी इख्तियार करे इहो वक़्तु ॿुधाईंदो। बहरहाल इहो इन ते साईं कमर्स करणु महिरबानी थींदी। थैंक यू।
ठीकु आहे साईं। ॿी साहब इतफ़ाक़ थो कयां, शायदि मूं चवण में थोरो ॻाल्हि आऊं बि इन ई राय जो आहियां त मूं बि शुरू अॻु में इहो ई चयो त मुजीब बि इनिशियली त पार्लिमानी सियासत कई पे न, पर घणे भाङ ऐं हिते वेस्ट पाकिस्तान में हुन वटि घटि सपोर्ट हुई, ईस्ट पाकिस्तान में हुन वटि वधीक हुई। पर पोइ जॾहिं तव्हां सियासी मामलनि खे इंतिज़ामी तरह हैंडल करणु शुरू कयो, उन कुचलण जी कोशिशि थी, उनजे मैंडेट खे, उनजी पॉपुलैरिटी खे, त आख़िर में मतिलबु मां नथो चाहियां त शेख मुजीब ठाहियो, पर शेख मुजीब ज़ाहिर आहे हुनजो अल्टीमेट यानी हुनखे लीड त हुन कयो न, हुन पोइ हुनजा कारण ॿिया बि घणा ई हुआ। ऑब्वियसली तव्हां सियासी मामलनि खे जॾहिं इंतिज़ामी तरीक़े सां हलायो था त पोइ इहो त थींदो आहे न। तव्हां मूं त अकबर बुगटी जो बि मिसाल ॾिनो, को ऐसा अलहदगी पसंदि त शहीद न हो, त आउं उहा ई ॻाल्हि कयां पियो त असां वटि मुल्क खे नुक़सानु उहे उन्हनि धुरियुनि वधीक पहुचायो आहे जेके सभु हुबुल वतन आहिनि। हाणे हुबुल वतनी में हू चवनि था त हू हिक ॿिए ते ज़रूरु इहो चवनि था त तव्हांजी हुबुल वतनी जेका आहे उहा घटि आहे, लेकिन का बि धुर पाण पंहिंजे वातां अलहदगी पसंदगी जो नारो नथी हणे। आउं सिर्फ़ु एतिरो चवणु चाहियां पियो त घटि में घटि केरु हिन जेके बि धुरियूं हींअर एक्साइज़ कनि पियूं, जेके हींअर जेको पॉलिटिकल टर्मॉइल आहे, हिन जा जेके बि ज़िम्मेवार आहिनि, चाहे राइट साइड या लेफ्ट साइड, को बि पाण पंहिंजे वातां त नथो चए न त असांखे मुल्क टोड़णो आहे। ॿिया चवनि था तव्हांजी पॉलिसीज़ मुल्क लाइ सुठियूं न आहिनि, उहो हिकिड़ी जुदा बहस आहे, उहो त हरनि चइबो आहे। मतिलबु हींअर बर्तानिया में इलेक्शन थिए पई त उनमें बि इहो आहे त फलाणी लेबर पार्टी मुल्क खे नुक़सानु पहुचायो आहे, हू चवनि था त उहो ॿियनि पहुचायो आहे। इहो हिकिड़ी ॿी बहस आहे। हाणे मोदी मश्करी वारी ॻाल्हियूं करे थो त अगरि आउं 71 में हुजां त आउं जेको आहे उहो करतारपुर वठी छॾियां, हाणे मश्करियूं आहिनि न। हाणे इहो चवणु त एतिरी तकार हूंदी आहे न सियासत में त हिक ॿिए खे तव्हां चओ त तव्हां मुल्क लाइ चङो न पियो कयो, पर अलहदगी जो नारो त केॾी न पियो हणे हिते। ठीकु आहे, कॉलर सां गॾु नबी बख्श ताईं कश्मीर मां। जी ताईं साहब छा चवणु चाहींदा? सलाम साईं। असां रिवायत रही आहे माना हर शइ खे माना दॿाइणो आहे। इमरान ख़ान खे जेल में विझी वेठा आहिनि, माना उनजी तस्वीर न ॾेखारियो, उनखे जेतिरो दॿाइनि था उहो ओतिरो ज़ाहिर थिए थो। उन सां सियासी तौरु मुक़ाबिलो कनि, सियासी तौर ते हुन वटि का अहिड़ी मुआशी टीम ई कोन्हे जो मुल्क खे अॻिते वठी वञे। साल ऐं ॿिनि में हू पाण ई नाकाम थी वेंदो। अलाए छो असांजा इदारा माना हिरियल आहिनि बसि उन ॻाल्हियुनि ते, बसि दॿाइणो आहे दॿाइणो आहे दॿाइणो आहे। महिरबानी साईं। ठीकु साईं। साईं साहिबु ॻाल्हि इहा आहे त तव्हां ॻाल्हि त हिकिड़ी बिल्कुलु वाजिबी कयो था। हुनखे 3 साल हुकूमत में बाक़ी 18 महीना बचिया हुनजा, करणु ॾियनि सां हुकूमत। पर ओॾी महिल बाजवा लेड इस्टेब्लिशमेंट हुजे, पीपल्स पार्टी हुजे, नवाज़ लीग हुजे। मतिलबु पीपल्स पार्टी नवाज़ लीग त जांदीदा सियासतदान हुआ न, हुननि त ही सियासत जा ही नशेब फरास ॾिठल हुआ न, हुननि छो एग्री कयो उनखे वक़्त खां अॻु हुकूमत हटाए। ऐं त असां इतफ़ाक़ थो कयां, हलणु ॾियनि सां 18 महीना ॿिया हुकूमत, त इहा एतिरी पॉपुलैरिटी थोरी थिए आहे, मज़लूम थी ॿाहिरि थोरी निकिरिया। चलो बाजवा साहब ऐं इस्टेब्लिशमेंट खे त सियासत करणु न आई, हलो मञी वरितोसीं, पर नवाज़ लीग ऐं पीपल्स पार्टी ऐं ANP ऐं हिननि JUIF हिननि छा कयो? इहो 16 महीना जेको हुकूमत कयूं, 18 महीना उहे उन ई त ख़ान खे पॉपुलर कयो। यस, सिर्फ़ु उन पीरियड। त जेका ॻाल्हि थईम साहिबु करे पियो, ऐं उहा ई ॻाल्हि कयां पियो त भई पोइ सियासी पार्टियुनि खे इहा ॻाल्हि, साईं बि त सियासी वर्कर आहे न, साईं खे इहा ॻाल्हि सम्झ में अचे पई। वॾा असांजा सियासी अकाबरीन खे इहा ॻाल्हि न सम्झ में आई पई छा त छो पिया हटायोसि, लीडर कयोसि था। ऐं हींअर बि जेतिरो, पर हाणे साईं हटाए करे वरी इलेक्शन करायो आहे त बिल न थिया। अगरि हटाए फॉरन इलेक्शन कराइजे आहे, जेको नवाज़ शरीफ़ चई बि रहियो, पर उन वटि पीपल्स पार्टी ऐं शहबाज शरीफ़ ऐं इस्टेब्लिशमेंट ऐं हिननि चयो त न असांखे हुकूमत करणी आहे, त हर शइ जो हिकिड़ो अंजाम त थींदो आहे। ऐं जेतिरो हुनखे दॿायो पिया, पर तव्हांजे चवण ते साईं थईम साहिबु हींअर हुनखे छॾींदो त हींअर त कमु। ठीकु आहे, वरी महिरबानी साहब। नाज़रीन, अॼु जो प्रोग्राम जो पूरो थियो, वरी ईंदड़ प्रोग्राम में